महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके आदम जी तौबा पई कबूल थे, नूह जो बेड़ो पियो तरे। हजरत आदम अला नबीना अलैहिस्सलाम जन्नत मां निकतो। कुरान तो चे फबदत लहुमा सौआतहुमा व तफका यख्सफान मिन वरक़िल जन्नह। आदम ऐं हवा खुदा ताला जरी जन्नत मां कढियो आ त खुदा ताला हुन खां जन्नत वारो लिबास भी खसे वरतो आ। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमा त जन्नत जी का बि शइ खणी न वञो, कपड़ा बि छॾियो, घाड़ा थी ॿाहिरि निकिरो। आदम अला नबीना अलैहिस्सलाम हवा जन्नत खां निकिता पिया अचनि। जन्नत में वण तमाम घाटा घणा बीठा हा। हयाव जहिड़ी ॻाल्हि आहे, लिबास लही वियो। आदम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात वणनि खे पियो मिनथू करे, पन ॾियो, तव्हांजे पननि सां मां पंहिंजी उघड़ ढकियां, शर्म थो अचे। पननि चयो नखलउ व नतरुक मन यफजुरुक। जेको रब पाक जी ज़ात खे नाराज़ करे जन्नत मां निकिरी रहियो आहे, उनखे पन किथे असां ॾींदासीं? खुदा नाराज़, असां बि तोसां बाइकाट कयो बीठा आहियूं, पन कोन ॾींदासीं। मथां ख़ुदा रोरा पियो हुजे। हज़रत आदम अलैहिस्सलाम आख़िर जॾहिं दरवाज़े ते पहुतो आहे, दरवाज़े ते इंजीर जो वणु बीठो आहे। आदम अलैहिस्सलाम चयो, सभिनि जवाबु ॾिनो आहे, आख़िर में हिन खे त चई ॾिसां, ओ इंजीर पन ॾे उघड़ ढकियां। अर्ज़ थो करे, प्यारा आदम जेतिरा पन खपनी पटे वञ, पाण बि पंहिंजी उघड़ खे ढके, हज़रत हवा खे बि ॾे। हज़रत आदम अलैहिस्सलाम पन पटिया हल, पंहिंजी उघड़ मुबारक खे बि ढकियो आहे। हज़रत हवा जे हवाले बि पन कया हल, जन्नत खां ॿाहिरि आयो आहे। अल्लाह पाक खे सभु ख़बर आहे। रब ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, ओ इंजीर तूं कहिड़े बाग़ जी मूरी आहे, कहीं बि पन, कहीं बि वण आदम खे पन कोन ॾिना, पर तो आदम खे छो पन ॾिना? तोखे मां अल्लाह जे वहदानियत जी ख़बर कान्हे, वाहिदुल क़हार हुजण जी ख़बर कान्हे, छो तो आदम खे पन ॾिना? इंजीर जो वण अल्लाह ताला जे दरबार में अर्ज़ थो करे, मौला मूं आदम खे पन ॾिना ई कोन्हनि। आदम खे मूं पन ॾिना ई कोन्हनि। अदा हिकिड़ी चोरी ॿियोरी सीना ज़ोरी। सॻु सूधो आदम सां बीठो आहे, पन पिया आहिनि, वरी ख़ुदा खे पियो चए त मूं कोन ॾिना आहिनि। अल्लाह खे बि सभु ख़बर आहे, रब जी मर्ज़ी आहे त अंजीर कुझु ॻाए, कुझु वॼाए, कुझु बयानु कर त आशिकनि खे ख़बर पवे। जे जंहिं ख़्याल सां तो ॾिना आहिनि उहा मूंखे बि ख़बर आहे, तोखे बि ख़बर आहे। ईअं चुपचाप थी वेंदी त सेवण जे सुननि खे कीअं ख़बर पवंदी, मुस्लमान खे पतो कीअं पवंदो? तंहिंजे करे इंजीर मां पुछां, तूं बयानु कर त आशिकनि जी दिलि बाग़ बाग़ थिए। पन कोन ॾई आदम खे, न सही मां आदम खे कोन ॾिना। कंहिंखे ॾिना थी? चवे थो, या अल्लाह रअयतु फी जबीनिही नूर मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आदम अलैहिस्सलाम जॾहिं मुंहिंजे साम्हूं आयो आहे त मां आदम जे पेशानी में मुहम्मद करीम जो नूर ॾिठो। वजरी मोहम्मद अरबी जो नूर ॾिठुमि। आदम पन घुरिया त पोइ आदम खे कोन ॾिनी, मुहम्मदी नूर जे करे पन ॾिना अथमि। हाणे तुंहिंजी मर्ज़ी, वणई त जन्नत में रख, वणई त कढी छॾ। अल्लाह ताला फरमायो, वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन। ओ अंजीर तुंहिंजी अज़मत एॾी वॾी आहे, आहीं त वण मुंहिंजी मख़लूक पैदा कयल आहे, पर मां पंहिंजे क़ुरान पाक में क़यामत ताईं तुंहिंजो कसम थो लिखी छॾियां त मूंखे इंजीर जो कसम आहे। वतीन, वतीन जी माना है अल्लाह ताला फरमा त मूंखे कसम आहे इंजीर जे वण जो। अरे उहो कहिड़ो इंजीर जेको आदम खे सुञाणे, आदम जी पेशानी में मुहम्मदी नूर जी इज़त करे ऐं पंहिंजा पन ॾे, त ख़ुदा ताला जी ज़ात क़यामत ताईं हुन जो कसम खणी थो छॾे पियो। ऐं मुंहिंजे मुस्तफ़ा जी अज़मत आहे, मुंहिंजे महबूब करीम जे अज़मत खे सुञाणे त ख़ुदा सुञाणे, बयान करे त ख़ुदा जो क़ुरान बयान करे। ओ मुंहिंजा अदा, छा मुंहिंजे प्यारे महबूब जी इहा अज़मत आहे त असां जहिड़ो ॾाढे ॻाल्हायो थाणेदार खे चओ जहिड़ो तूं तहिड़ो मां, पुराणी सुराणी क्लाशन वठी पुठियां लॻाए 13 में त चालान कराए छॾई। भेण मां सूबेदार, थाणेदार, तूं वरी जट जा पुट, मां जहिड़ो कीअं थी पए? मुंहिंजा अदा सच ॿुधाइजां, जेकॾहिं न कंहिंजो पीउ चरसी हुजे, दाढ़ी भी कूड़ींदो हुजे, बेनमाज़ी भी हुजे, हीरोइन भी पीअंदो हुजे,
बेआफालो हुजे ऐं पुट हेस वरी मौलवी हुजे, नमाज़ी हुजे, परहेज़गार हुजे। जेकॾहिं न पुट पंहिंजे पीउ खे चवे, उन मवाली पीउ खे, अब्बा जहिड़ो तूं तहिड़ो मां, सेवण वारा उनखे हिलाली चवंदो या हरामी? पक तव्हांखे बि कान्हे। अब्बा जेको पुट पीउ खे चवे त मां तो जहिड़ो, जहिड़ो अब्बा तूं तहिड़ो मां, उहो पुट हिलाली या हरामी? सभई चओ, सभई ज़ोर सां। ईअं मज़ो नथो अचे, हथ मथे खणी चओ त ख़बर पए, इहो हरामी आहे न साईं? केरु? जेको पुट पीउ खे चवे त मां तो जहिड़ो। हा न दा? ऐं जेको मौलवी बि सॾाए, उम्मती बि सॾाए, पाण खे चवे त मां वॾो मुबल्लिग़ मुफ़क्किर आहियां, ऐं उम्मती सॾाइण खां पोइ नबी करीम जे लाइ चवे त नबी असां जहिड़ो आहे या असां नबी जहिड़ा आहियूं, मुंहिंजा प्यारा भाउ, उहो बि हरामी आहे या न आहे? सेवण वारा था चओसि, मां हींअर कोन थो चवांसि, मां इन खां अञा कुझु वधीक चवंदोसांसि, पर उहो अॼु कोन थो ॾसियांव, पोइ ॿिए भेरे ॾसींदोसांव। अॼु ॾसियांव। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार यार, या दस्तक, या जिंदाबाद। दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भाइरो, मुंहिंजो महबूब पाक साहिब लौलाक सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां जहिड़ो त कोन्हे, पर ख़ुदा जो कसम आहे, मुंहिंजो मुस्तफ़ा 1.25 लख नबी जहिड़ो बि कोन्हे। जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई, खामद ख़ास खल्के मुहम्मद मुकाई, कलमो तह करीम ते चिटो चायाई, अन मौला का व अंत महबूबी, इए उताई वो लिखी ॾिनाई, ॿई सराऊं सैयद खे। मुंहिंजो प्यारो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ख़ुदा पाक जो कसम आहे, कंहिं जहिड़ो कोन्हे, को अल्लाह जो हबीब आहे। असां अहले सुन्नत वारनि जो त इहो अक़ीदो आहे त पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी हिकिड़ो थियो आहे। छा ख़्याल आहे? अब्दुल कादिर जीलानी दस्तगीर गौसल आज़म हिकिड़ो थियो आहे। क़यामत ताईं गौसल आज़म इहो आहे जंहिंजो कुल वलीअ जे मथां क़दम आहे। अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां बाद में बि किरोड़े गौस कुतुब वलीअ थींदा, लेकिन पीरान पीर जहिड़ो को कोन थींदो। पीरान पीर खे मञींदा हो या न? मंझजोसि, मथां ॾुखिया थियो। पीरान पीर खे मञिजो। हा, ॾुखिया कीअं? त पीरान पीर खे जेके न आहिनि मञंदा, तन सां जुठ मिड़े घणी थींदी आहे। तव्हांजे करे बचाव कजो। हज़रत गौसल आज़म खे मञो था न? गौसल आज़म जहिड़ो को पीर कोन्हे। हा, पीरान पीर दस्तगीर जहिड़ो को दस्तगीर कोन्हे, त पोइ मुंहिंजे मोहम्मद मीर जहिड़ो को मुला थींदो या? कतई न। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि जे लाइ सूफ़ी सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैहि दरवेश फरमायो आहे। सचल साईं मशहूर दरवेश आहे। फरमाए तो पीरो पीरा मुर्शिद मीरा।